नाज़रीन, मीरपुर ख़ास में रेवेन्यू रिकॉर्ड जे वॾे स्कैंडल जो ॿियो इंकशाफ साम्हूं आयो आहे। क़ीमती ज़मीनुनि जा जाली खाता साम्हूं अचण बैदि एंटी करप्शन कार्रवाई कंदे अहम जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां तफ़सील मालूम कयूं था। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेरान टीवी मीरपुर ख़ास जो ब्यूरो चीफ तालिब शहर। जी तालिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, हे मीरपुर ख़ास में रेवेन्यू रिकॉर्ड में हेराफेरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार मुख़्तियार कार खां पोइ वधीक 3 ॼणा गिरफ़्तार। मीरपुर ख़ास में रेवेन्यू रिकॉर्ड में हेराफेरी में जाली खाता ठाहिण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल मीरपुर ख़ास तहलके जे अॻूणे मुख़्तियार कार राशिद मेव जे मुबैना इंकशाफनि खां पोइ एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट कार्रवाई कंदे हिकु ॼणे इम्तियाज़ गुरफत ऐं संदसि सहुरे गुलाम मुस्तफ़ा खासकेली ऐं पाड़ेसरी मोहम्मद हाशिम खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि मूजिबि त इम्तियाज़ गुरफत ते इल्ज़ाम आहे त हू हेराफेरी कंदड़ रेवेन्यू ऑफिसरनि लाइ फ्रंटमैन तौरु किरदारु अदा कंदो। एंटी करप्शन खाते जे ज़रियनि मूजिबि त इम्तियाज़ गुरफत अरबेर पंहिंजी मिल्कियत पंहिंजे सहुरे गुलाम मुस्तफ़ा खासकेली ऐं पाड़ेसरी मोहम्मद हाशिम जे नाले रजिस्टर कराए छॾी हुई। ज़रियनि मूजिबि त गिरफ़्तार थियल जवाबदार ते इहो पिणु इल्ज़ाम आहे त हिन रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां क़ीमती एराज़ीअ जा जाली खाता ठाहिया ऐं गॾोगॾु सरकारी ऐं निजी ज़मीनुनि जूं फर्ज़ी दाख़िलाऊं तयारु कयूं हुयूं ऐं गॾोगॾु हिन सरकारी रिकॉर्ड में रदोबदल करे ज़मीननि जे मिल्कियतनि खे पिणु तब्दील कयो हो। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार थियल इम्तियाज़ गुरफत अहम इंकशाफ कयनि जंहिं बैदि ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हयां पिया वञनि। जी तालिब शहर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।